बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर रजब राहिमू मूजिब रोज़गार सांघे बदीन खां कराची मलीर जे ॻोठ में रिहाइश पज़ीर पुढ़ो वटी बदीन प्रेस क्लब में साफ़ी नगिया दाहिंदे ॿुधायो त यानी छंछरु ॾींहुं सुबुह जो सवेरे अब्दुल्ला ॻोठ मां मुंहिंजे भाउ नंढे खे शौकत खे खणी वई। शौकत मुंहिंजो भाउ आहे मूंखां अलॻि अलॻि हुन सां मुंहिंजो को वास्तो अहिड़ो कोन्हे, भाउ त आहे पर रहे करे अलॻि अलॻि तो मूंसां गॾु हूंदो रहे। हुनखे पुलिस खणी वई त पुलिस तेल वरितो, राति जो हुन ते केस दाख़िल कयूं। खणी अब्दुल्ला ॻोठ मां वई ॿी जॻह जो नालो ॾेई हुते केस दाख़िल कयूं। केस दाख़िल करण खां पोइ हुन ते तशदुद कयूं सख़्तु। सो बची असांजे ॻोठ माना असांजे अब्दुल्ला ॻोठ स्टाफ ते उते पैसा घुरनि। अच्छा मुंहिंजो यार तुंहिंजी रिआयत कर, मूंसां ग़रीब आहियां, मज़दूरी करियां थो। वाक़ई मज़दूरी कंदा आहियूं, हितां वियल आहियूं मज़दूरी करे हुते। न तुंहिंजे भाउ ते वधीक अञा बि केस लॻंदा ऐं पैसा न ॾियण जे करे माना वधीक केस बि लॻायूं। ऐं ठीकु आहे मुंहिंजो भाउ क्रिमिनल आहे त ऐं जे आहे अॻे न आहे, को आदी ॾुआरी न आहे, ओचितो फांथो बि आहे, कंहिं फसायो वियो आहे, तूं केस खे फेस कंदो, कोर्ट जो कानून फ़ैसिलो कंदी, उहो ई फ़ैसिलो थींदो। आऊं या SHO या IO हुनखे ॾुआरी कोन थो करे सघे। ॿिए ॾींहुं धमकी ॾिनो आहियां, हीअं आहियां, आउं छॾींदो कोन। उन पुलिस उहो मुंहिंजो नालो माना खणी FIR कंफर्म कोन्हे, FIR मूं ते कई अथनि न कंफर्म कोन्हे, पर मूं पंहिंजी प्रोटेक्ट लाइ पिटीशन दाख़िल कई आहे। ठीकु आहे, हीअ जेके पिटीशन मुंहिंजी आहे मलीर कोर्ट में मुंहिंजी पिटीशन थियल आहे। ठीकु आहे न। मुतालबो इहो आहे त IG सिंध वज़ीर आला सिंध बिलाल भुट्टो IG असांजे डिस्ट्रिक्ट बदीन जो आहे, महिरबानी करे असां ग़रीबनि जो नोटिस वठे ऐं केस जी इंक्वायरी करे त असांजे जेके बेगुनाह कुटजनि पिया माण्हू, हिकिड़ो माण्हू न आहे गिरफ़्तार थियो। हिकु चोरी में 5 माण्हू 6 गिरफ़्तार थिया आहिनि, 7 थिया आहिनि। पोइ उन खां पोइ हुन कंहिंखे पैसा वठी छॾिया आहिनि, कंहिं कीअं कया आहिनि, सभिनी खे पंहिंजे हिसाब सां हेॾा होॾा करे बाक़ी 4 माण्हू चालान बि थिया आहिनि, सम्झी। हाणे उहे माण्हू अञा बि ॿियनि जा नाला खणाइनि पिया। अॼु बि मुंहिंजे घर ते रेड थियो। अॼु एतिरे क़दुरु जो मुंहिंजी छोकिरीअ जो छोकिरो फोत थी वियो आहे ऐं मुंहिंजे पोयां पुलिस माना मोबाइल हले पई थी हुते। शाह लतीफ़ थाना कराची सां मुंहिंजे बात तशदुद करे करे मूंखे मुसलसल नंबरनि तां फ़ोन ईंदा रहिया, तशदुद करे करे। पोइ उन खां पोइ राति जो मूं नंबर बंदि करे छॾियो, हिन बंदि न कयो। हुन वधीक चयो त कराची जी शाह लतीफ़ थाणे जी पुलिस असांखे बेगुनाह तंग करे रही आहे ऐं असांखे कूड़नि केसनि में फासाए कराची खां वापसि बदीन लॾे वञण ते मजबूर करे रही आहे। हुन ॿुधायो त गुज़िरियल छंछरु ॾींहुं सुबुह जो अब्दुल्ला ॻोठ में शाह लतीफ़ थाणे जी पुलिस मुंहिंजे भाउ शौकत भट्टीअ जे घर ते चढ़ाई करे घर में तोड़ फोड़ करे उनखे बेगुनाह गिरफ़्तार करे वई आहे ऐं उन ते सख़्तु तशदुद करे ज़बरदस्ती ॾोह करण जो इक़रारी बयानु ॾियण ते मजबूर कयो। मुंहिंजे भाउ ते को बि ॾोह साबित न थियण ते मूंखे घुरायो ऐं रिश्वत जे एवज़ भाउ खे वठी वञण जो चयो। असां मज़दूर माण्हू आहियूं, रिश्वत न ॾियण ते मुंहिंजे भाउ ते कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। पुड़ो वटी ॿुधायो त शाह लतीफ़ थाणे जी पुलिस जी ॾाढाइनि ऐं बेगुनाह तंग करण खां तंग थी असीं बदीन अची विया आहियूं। हुन IG सिंध खे अपील कई त हू नोटिस वठे ऐं कंहिं ईमानदार पुलिस ऑफिसर खां जांच कराए त पुलिस कंहिं ॿिए ज़िले मां रोज़गार सांघे ईंदड़ माण्हू खे कंहिं जे इशारे ते तंग करे कराची मां लॾे वञण ते मजबूर करे रही आहे।